अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम रूबरू में आवां जो मेज़बान इम्तियाज़ कीरियो। नाज़रीन, ये जो असां प्रोग्राम शुरू करे रहा आहियूं नवाबशाह न्यूज़ में रूबरू, ही प्रोग्राम जेके मकानी चूंडूं अची रहियूं आहिनि इन मुतलिक़ असां पंहिंजो जेको प्रोग्राम आहे उहो स्टार्ट कयो आहे ऐं कोशिशि कई आहे त जेके मुख़्तलिफ़ जेके सियासी समाजी ऐं जेके क़ौम परस्त पार्टियुनि जा जेके उम्मीदवार आहिनि जंहिं फार्म भरियो आहे उन्हनि खे असां पंहिंजे प्रोग्राम में घुरायूं ऐं उन्हनि मुतलिक़ असां जेको आहे सो उन्हनि जे तकनि जे हवाले सां उन्हनि जो जेको फार्म भरिया आहिनि त उन मुतलिक़ उन्हनि खां वीचार वठूं। ऐं अॼु जेको असां पंहिंजे प्रोग्राम में जंहिं शख़्सियत खे दावत ॾिनी आहे इंतिहाई क़ाबिल एतिराम असांजी मानवारी अदे मैडम कमरुनिसा धामरा, पाण डिविज़नल लेडीज़ विंग जी सदर आहिनि शहीद बेनज़ीर आबादी। इन खां अलावा सीनियर सहाफ़ी तर्ज़ निगार ऐं नवाबशाह प्रेस क्लब जी यातल सुञातल जेकी शख़्सियत आहे, पाण नाइब सदर आहिनि मौजूदा वक़्त में साईं इस्माइल डोंकी साहिबु। साईं वेलकम कयूं था तव्हांखे पंहिंजे हिन प्रोग्राम में। मैडम तव्हांखे बि हिन प्रोग्राम में वेलकम कयूं था। त सभ खां पहिरियां असां सीनियर सहाफ़ी इस्माइल साहिब खां असां वीचार वठंदासीं। साईं, छा था सम्झो जेके मकानी चूंडूं हली रहियूं आहिनि? जेके चूंडुनि में पाकिस्तान पीपल्स पार्टी तमामु अक्सियत सां सीटूं बिना मुक़ाबला खटी चुकी आहे। 121 सीटूं खटी चुकी आहे ऐं जिन में 2 जेके यूनियन कमेटियूं आहिनि नवाबशाह शहर जूं उतां बि बिना मुक़ाबले कामयाबु थिया आहिनि, जंहिंमें HM ख्वाजा टाउन आहे, UC 10 साईं जावेद शाह साईं अमजद शाह जो नौजवान पुटु आहे, उहो बिना मुक़ाबले अची वियो आहे। साॻी तरीक़े सां UC 2 ओज नवाबशाह सफ़ी उम्मीद वारो जेको आहे UC, उतां जमाली साहिबु पाकिस्तान पीपल्स पार्टी जो नामज़द उम्मीदवार बिना मुक़ाबले अची चुका आहिनि। त अॻु में पीपल्स पार्टी जो मुक़ाबिलो थींदो MQM सां 1-to-1 मुक़ाबिलो थींदो आहे, तमामु टफ मुक़ाबिलो रहियो आहे माज़ी में। पर हिन वक़्तु जेको आहे 1 वे ट्रैफिक आहे। हिन MQM खे फार्म त भरियो आहे, MQM फार्म जमा कया आहिनि 1-2 UC ते, जॾहिं त 2 टाउन आहिनि सिटी जा ऐं 19 UCs आहिनि। उन UCs ते जेकॾहिं 3 या 4 त फार्म जमा कया आहिनि, कुझु कोन न चवनि न हुअणु बराबरि। PTI जा बि आहिनि, चंद आहिनि, फंक्शन लीग जा बि आहिनि, चंद आहिनि, कुझु आज़ाद बि आहिनि, चंद आहिनि। मगर सभिनी ते जेके चइजे जेका MQM जी माना कि माज़ी में 1-to-1 पीपल्स पार्टी मुक़ाबिले साम्हूं कॉन्टेस्ट कंदी रही आहे, हिन वक़्तु उहा सूरत हाल कान्हे का। हिन वक़्तु पीपल्स पार्टी खे खुलो मैदान मिलियलु आहे ऐं हुकूमत उन्हनि जी आहे, मशीनरी उन्हनि जी आहे, त उनखे खट में का तकलीफ़ ॾुखियाई कान थींदी। मैडम, तव्हां छा था सम्झो जेके लेडीज़ जेके आहिनि उम्मीदवार घटि फार्म जमा कराया आहिनि, इन जो छा सबबु आहे? अदा लेडीज़ उम्मीदवार इन करे घटि भरिया आहिनि त उन्हनि खे इहो आहे त थी सघे थो असांखे सीट मिले या न मिले, ठीकु आहे। उन खां पोइ हर कंहिंजा पंहिंजा नवाबशाह में तव्हां ॾिसंदो त चाहे MQM हुजे चाहे ॿियूं हुजनि त उहे एतिरो कोन थियूं सर्वाइव कनि सवाइ पीपल्स पार्टी जे। पोइ पीपल्स पार्टी में उहे वीचारियूं निकिरनि थियूं जेके ग़रीब आहिनि। असां उन्हनि खे चयो आहे तव्हां अप्लाई कयो ऐं पार्टी ज़रूरु लेडीज़ त आणींदी न। जीअं तव्हां इस्माइल चयो त पहिरीं हूंदी MQM हूंदी, हाणे जीअं मुंहिंजी दोस्त आहे हिकिड़ी MQM जी, त हिक ॿिए खां पुछंदा आहियूं त भई तव्हां अप्लाई कयो न कयो, त हुन चयो त न मूं न कयो आहे अप्लाई, त इट मीन्स हुनजी का पोज़ीशन आहे न। त असां जेको आहे सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे मैदान में त लेडीज़ आणींदासीं। सत में धामरा फैमिली जो वॾो नालो आहे, तव्हांजी फैमिली मां कंहिं फार्म भरायो? रिज़र्व सीट ते। रिज़र्व सीट ते। हा, इस्माइल साहिबु, छा था सम्झो ही जेको इलेक्शन आहे मकानी चूंड 26 जून ते जेका थी रही आहे, त इन डिविज़नल शहीद बेनज़ीराबाद में जीअं नौशहरो शहीद बेनज़ीराबाद सांगड़, इन में तक़रीबन 32,000 जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि फार्म जमा कराया आहिनि, फार्म भराया आहिनि। त तव्हां सम्झो था एॾो शऊर अची वियो आहे नौजवाननि में जो केरु बि खणी हुजे उनजे साम्हूं उन्हनि फार्म भरायो आहे त असांखे बीहणो आहे, भले न खटियूं। जीअं क़ौम परस्त अॻुवाणनि जीअं मुख़्तलिफ़ बिरादरियूं आहिनि, उन्हनि जा जेके कठ जोड़ थिया आहिनि, उन्हनि फार्म भराए पंहिंजे नौजवाननि खे अॻिते आंदो आहे। त इनखे कीअं था ॾिसो? हिकिड़ी जनरल इलेक्शन जो सूरत बि हूंदी आहे ऐं मकानी चूंडनि जो सिलसिलो बि हूंदो आहे। हीअ हूंदी आहे कम्यूनिटी वाइज़, पंहिंजी बिरादरी जे सिस्टम हूंदो आहे, उन में पोइ सभु अचनि था ऐं बिल्कुलु तरीक़ा सां नौजवान में शौर आयो आहे ऐं तमामु नौजवान वॾी तइदाद में आज़ादु उम्मीदवार तौरु साम्हूं आया आहिनि ऐं तव्हां ॾिसो त नवाबशाह सिटी मां बि आज़ादु उम्मीदवार साम्हूं कॉन्टेस्ट पिया कनि। UC 9 मां आया आहिनि, UC 8 मां आया आहिनि, UC 5 मां आया आहिनि। तमामु सुठी तइदाद में नवाबशाह में बि आज़ादु उम्मीदवार ऐं तमामु उन में जोश ऐं जज़्बो असां ॾिसी रहिया आहियूं
थी सघे थो भली न कटण पर हिकिड़ो एक्सपीरियंस थी वेंदो, हिकिड़ो बुनियादु पइजी वेंदो त मुस्तक़बिल में उन्हनि खे आसानी थींदी ऐं जेको इहो जज़्बो रहियो ऐं मायूस न थिया त उहो कामयाबी माणींदा वेंदो। छा था सम्झो जेके इंतिज़ामात जेके हवाले सां इंतिज़ामियात आहे जीअं डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर आहे त उन पारां जेके सहूलियतूं ॾियणु खपनि उम्मीदवारनि खे उहे मुकमल आहिनि? डिप्टी कमिश्नर आमिर पंवर साहब जी सदारत में इजलास थियो आहे, उन में DC साहब अश्योर कयो आहे त तमामु जेके पोलिंग स्टेशन आहिनि ज़िले में उते हर क़िस्म जूं बुनियादी सहूलियतूं प्रोवाइड कयो, आर्डर जारी कया अथनि, जंहिंमें रीजनल इलेक्शन कमिश्नर जेको DRO बि आहे उहो बि मौजूदु हुयो, डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर उहो बि मौजूदु हुयो ऐं ॿिया जेके तालुके जा असिस्टेंट कमिश्नर आयो सभु मौजूदु हो हुन में। ऐं ॿी ॻाल्हि त थोरी सूरत आहे जेका 26 जून ते इलेक्शन थियणी आहे उहो कंफ्यूजन जो शिकार आहे। त तव्हां ॾिसो त हुन में सिंध असेंबली जी जेका स्टैंडिंग कमेटी आहे उन लिखी ॾिनो आहे एडिशनल एडवोकेट जनरल सिंध खे त भई इलेक्शन मुलतवी कयो अथव। अॼु सिंध हाई कोर्ट में MKO जी पटिशन ते हियरिंग थी आहे, उन में सिंध असेंबली पर सिंध हाई कोर्ट 20 जून ते तव्हांखे डेट ॾिनी आहे, तव्हां असां MKO में चयो तव्हां पंहिंजा जवाबु असांखे ॾियो, जंहिंमें सिंध हुकूमत ऐं MKO ॿिन्हिनि चयो आहे त असांखे मकानी दारनि जी कानून में तब्दीलियूं कढियूं, उन लाइ असांखे टाइम खपे त 26 जून ते जेका इलेक्शन थिया इनखे तव्हां कैंसिल कयो, रिक्वेस्ट कई आहे। हाणे त ॾिसो 20 जून ते हाणे सिंध हाई कोर्ट ते नज़रूं खुतल नवाम जूं त कहिड़ो फ़ैसिलो अचे थो। जेकॾहिं इंतख़ाबात मुलतवी थी विया 2 महीना 3 महीना अॻिते हलिया विया त सूरत बिल्कुलु तब्दील थी वेंदी। इहा बि पंहिंजा जेकी पंहिंजी माना उम्मीदवार परेशान त घणो त घणा उम्मीदवार इन चके में ख़र्चु कयूं या न कयूं, इहे नथा ख़र्चु कयूं ज़ाया थी वञे। मैडम छा था सम्झो जीअं चेयरमैन हूंदा म्यूनिसिपल कमेटी जा, हाणे त मेयर वेंदा, त मेयर जे हवाले सां औरतुनि खे अॻिते छो नथो आंदो वञे? न मेयर जे आणणु खपे, छो त चयो वञे थो त बसि आणणु खपे, लेडीज़ खे बि अॻिते आणिजे, पर मेयर अञा का थी कान्हे का। बाक़ी असांजी जीअं सागड़ ज़िले में आहे टाउन कमेटी में लेडीज़ खे चेयरमैन जी मिली वई आहे, त अॼु ॾिसो असांजो जेको आहे फस्ट टेन्यूअर आहे न मेयर जो, थी सघे थो अॻिते असांखे लेडीज़ खे अॻिते आणणो पए। जीअं नाज़िम जेका आहे असांजी पहिरीं दौर में थी टेन्यूअर में, अदी फरियाल थी, अदी नफ़ीसा शाह थी, त थी सघे थो फस्ट टेन्यूअर आहे ऐं अॻिते हली का मेयर लेडी बि थी सघे। छा था सम्झो हिन इलेक्शन में ओवरऑल शहीद बेनज़ीराबाद ज़िले में पीपल्स पार्टी क्लीन स्वीप कंदी? तव्हां पुछो था त क्लीन स्वीप कंदी? केतिरा अनपोज़ अची चुका आहिनि ऐं अञा ताईं माण्हू पीपल्स पार्टी जे हक़ में हथु खणनि था। इन जो मक़सदु त इहो ई आहे त पीपल्स पार्टी अहिड़ा कम कया आहिनि न, त पहिरीं त तव्हां ॾिसो मुखालफ़त में अलाए छा छा ॻाल्हाईंदा हुया त पीपल्स पार्टी नाकाम थी वई आहे, वोट माण्हू न ॾींदा, ऐं तव्हां रेशो ॾिसो पिया, हाणे तव्हां पाण ॾिसो था, असां पाण हैरान आहियूं। असां बि ख़ौफ़ज़दा हूंदा हुआसीं त थी सघे थो असांखे हुनजे अपोज़िट जेको आहे सो सामनो करिणो पए, पर ॾिसूं था त हाणे मैदान जीअं तव्हां चयो त मैदान साफ़ थी वियो आहे। त मैदान साफ़ त न बल्कि तव्हांजा अॻुवाण जेके आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा, शहर जा, ज़िले जा, उहे पंध कनि पिया अञा उम्मीदवारनि ॾे, जीअं को वर्क ते निकितल हुया। ॾिसो हर कंहिंजी कोशिशि हूंदी आहे त उन्हनि बिरादरी वारनि ॾे वञनि पिया जेके त बाबा तव्हां हथु खणो, असांखे अनपोज़ ॾियो या असांखे कामयाबु करण में मदद कयो। इहो छो था वञनि? तव्हां मुक़ाबिलो कयो। हाणे नवाबशाह में जीअं काफ़ी थी वियो त अनपोज़ अची विया, त मूं चौधरी जावेद खे फ़ोन कई त मूं चयो अदा जावेद तव्हां कॾहिं था अनपोज़ अचो? हुन चयो असां न ईंदासीं। ऐं जॾहिं मां पहिरीं बि बीठी हुयमि, मां हुयमि त मुंहिंजी बि विल हुई त मां अनपोज़ न अचां। मूंखे चवनि पिया त रिज़र्व सीट ते बि अनपोज़ अची वेंदो, हा त मुक़ाबिलो, पर मज़ो तॾहिं आहे जॾहिं तव्हां मुक़ाबिलो कयो था। त मूंखे अदा जावेद जी ॻाल्हि ॾाढी वणी। हिकिड़ो इहो हूंदो आहे त गर्मी तमामु घणी आहे, माण्हुनि जूं मिंथूं करणियूं थियूं पवनि, माण्हुनि जे पेरे पवणो थो पए। जिन माण्हुनि सां ॻाल्हाइणु पसंदि न कंदा हुया, वोट जे ख़ातिर उन्हनि खे ॿाहूं ॿधणियूं थियूं पवनि, त उहे चाहिनि था त असां बिना मुक़ाबले अची वञूं। एॾा कम पीपल्स पार्टी कराइनि पोइ बि ॿाहूं ॿधणियूं थियूं पवनि आवाम खे। यकीन कयो त हाणे ॻाल्हि कीअं कजे, ख़ुदि असां तव्हां असांजी फैमिली खां वाक़िफ़ु आहियो, मूंखां वाक़िफ़ु आहियो त असांखे जेको मिलियो आहे असां माण्हुनि खे ॾिनो आहे। हाणे जीअं दौड़ जी अॼु मूंखे ॿुधायो
दौड़ जी माई अॼु मूंखे ॿुधायो त अॼु जंहिंखे मूं हेतिरो हेतिरो ॾिनो आहे उहा वाहिद जमालीअ खां पैसा वठी उनखे वोट थी करे। हाणे पावर्टी एॾी थी वई आहे, पेट्रोल हींअर बि वधी वियो आहे, त माण्हुनि जो गुज़र करणु ॾाढो ॾुखियो थी वियो आहे। त माण्हुनि खे इहो बि आहे त सुभाणे मिलंदा त हुअं ई कोन असां सां, त तंहिंजे करे असां पैसा वठी छॾियूं, वोट कयूं। इलेक्शन में हलंदो आहे पैसो, मतिलबु जेके हाणे अॼुकल्ह थिए थो त भाई वोट ख़रीद कयो, त जेके ॿिया आहिनि त उहे वोट त ख़रीद कनि था न। बाक़ी जेको आहे ऐं इहो बि हिकिड़ो वॾो अलमियो आहे त वोट वठण खां पोइ माण्हुनि वटि ऐं तव्हां ॾिसो हिकदमि मसइला हल नथा थियनि, पोइ ज़ाहिरी ॻाल्हि असां चवंदा आहियूं ऐं माण्हू चवनि था त असां जेको आहे कमु हींअर चऊं ऐं असांजो फौरन कमु थी वञे, जेको ॾुखियो आहे उन जे करे सॼा प्रॉब्लम्स अचनि था। न त अगरि तव्हां ॾिसो त पीपुल्स पार्टी चङा कम बि कया आहिनि। ईअं न आहे त पीपुल्स पार्टी ख़ाली हामूं थी हणे, पीपुल्स पार्टी कमु कया आहिनि ऐं थिए थो, पर असां माण्हू आहियूं चऊं था जल्दी थिए, पाकिस्तानी आहियूं, असां रिज़ल्ट जो इंतज़ारु करणु पसंदि न कंदा आहियूं, त बसि चऊं था फ़ौरन अचे, त फ़ौरन जल्दी कुझु नथो थिए। केॾी केॾी महिल असां बि हाइपर थी वेंदा आहियूं त बाबा बजट हिकिड़ो तरीक़ेकार आहे, उहो थींदो त असांखे थींदो न, ऐं बजट सॼे उन जे लाइ नथो अचे न। जीअं हाणे मां मखसूस एरिया जी आहियां त मूंखे त उन एरिया जो मिलंदो न, या सपोज़ अदा इस्माइल हिकिड़े मखसूस एरिया जो आहे त उनखे मखसूस एरिया जो आहे न, उहो सभिनी खे त नथो ॾेई सघे न। बसि इहे थोरियूं ॾुखियायूं थियनि थियूं जेके माण्हुनि खे सम्झ में नथियूं अचनि। आख़िर में तव्हां इहो ॿुधायो त नवाब शाह जो वॾे में वॾो कहिड़ो मसइलो आहे? जीअं तव्हांजी अगरि हुकूमत अची थी वञे, मेयर अची थो वञे, त तव्हां सभ खां पहिरियां उहो कमु कराईंदो? त जेको आहे जेको वाटर बेसिक पाणीअ जो पीअण जो पाणी, हालांकि फिल्टर प्लांट बि आहिनि सॼो, पोइ शायदि जीअं असां टेनिक्स कराईंदा आहियूं त असां हिकिड़ो ॿुधाईंदा आहियूं त भई छा उन में कहिड़ियूं कहिड़ियूं रिक्वायरमेंट्स आहिनि ऐं उहो फिल्टर केसिताईं हलंदो, उन जे लाइ असां उहा तयारी नथा कयूं। फिल्टर लॻे थो, हिकिड़ो महीनो पाणी अचे थो, 2 महीना पाणी, उन खां पोइ पाणी मिले ई कोन थो। वरी साफ़ पाणीअ जो थियो, केतिरो ॾिसो हुकूमत ख़र्चु कयो आहे, पर प्लानिंग शायदि उहा नथी थिए। बजट में अचे थो, पोइ असांखे इहो ख़र्चु करिणो आहे, ख़र्चु थिए थो, पर प्लानिंग नथी थिए, उन जे करे असांजे जेके इहे शयूं आहिनि फेल थी विया। इस्माइल साहिबु, आख़िर में तव्हां बि ॿुधायो त नवाब शाह जो अहिड़ो कहिड़ो अहम मसइलो आहे जंहिंखे हल करायो वञे? आसिफ़ साहिबु जीअं मैडम ॻाल्हि कई पाणी जी, साफ़ पाणी जी, त चयो वञे थो त एशिया जो सभ खां वॾो फिल्टर प्लांट लॻल आहे, पर उहो उन जी जेकी पाणी जी रसाई घरनि ताईं, आवाम ताईं अञा ताईं मुमकिन न थी सघी आहे। त तव्हां छा चवंदो, छा थिए अहिड़ो कुझु जीअं नवाब शाह जी आवाम सुख जो साह खणे? इम्तियाज़ साहब, असांजे माण्हुनि खे जेका हुकूमत आहे उनखे आवाम जे मसइलनि खां का दिलचस्पी आहे का, उनखे दिलचस्पी पंहिंजे कमीशन सां ऐं पंहिंजे पैसनि सां। जीअं तव्हां ॻाल्हि कई एशियन प्लांट, वॾो प्लांट फिल्टर प्लांट लॻायो, उहो जॾहिं फिल्टर प्लांट लॻायो एशिया में जो वॾो प्लांट बिल्कुलु ठीकु आहे, लॻायो, अरबे रुपया ख़र्चु थिया, पर उनजी पाइप लाइन उन शहर में लॻायूं कोन, प्लांट लॻी वियो, उहो प्लांट उते ई वेठे वेठे ख़तमु थिए पियो, 6 महीना ताईं पाइप लाइनूं विछाइजी न चुकियो आहे। कुझु इलाइक़ा आहिनि जिन खे पाणी फिल्टर पाणी मिले थो, बाक़ी जेका अक्सर इलाइक़नि खे पाणी कोन थो मिले। साॻी रीति शहर में सेवरेज जो मसइलो आहे, ड्रेनेज जो मसइलो आहे, सफ़ाई जो मसइलो आहे, सिहत जो मसइलो आहे, इहे वॾा मसइला आहिनि। इहे इन्हनि ते पीपुल्स पार्टी खे कमु करण जी नीड आहे। ऐं जेके उमेदु कयूं था जेका नया माण्हू चूंडजींदा ऐं नवाब शाह कार्पोरेशन थियो आहे ऐं पहिरियों मेयर ईंदो, त इन उमेद सां त नवाब शाह में कुझु कमु कंदो, कुझु डिलीवर कंदो। वॾी महिरबानी इस्माइल डोंकी साहिबु, सीनियर सहाफ़ी तजनीकार, वॾी महिरबानी तव्हांजी मैडम, तव्हां डिविज़नल सदर आहियो। नाज़रीन, तव्हां प्रोग्राम ॾिठो रूबरू, इस्माइल साहिब जा तव्हां वीचार ॿुधा, मैडम कमर ॾिसा धामरा साहिबा जा तव्हां वीचार ॿुधा। हुननि चयो त जीअं मेयर ईंदो असांजो, त असां सभ खां पहिरियां जेका पाणी जी जेको रसाई आहे, जीअं एशिया जो सभ खां वॾो फिल्टर प्लांट त आसिफ़ साहिबु लॻायो आहे, पर जेकी रसाई पाणी जी घरनि ताईं आहे, आवाम ताईं आहे, अञा ताईं मुमकिन न थी सघी आहे, उनखे कोशिशि कंदासीं त हल करायो वञे। ॾींदा इजाज़त, वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में ॿियनि महिमाननि सां हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं अला वाहे।